नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त अमरकोट जे निजी अस्पताल में वहम लाइ आंदल औरत ऑपरेशन बाद फोत वारसन जो लाश रखी धरणो ॻोठ टालो मालो जे रवासण वज़ीरा जूणेजो खे निजी अस्पताल में ऑपरेशन बाद गणती जोगी थी वई है। हैदराबाद मुंतकिल कंदे औरत रस्ते में फोत वारसन पारां लाश अल्लाह वाला चौक ते रखी धरणो हयो वियो। ऑपरेशन दौरान डॉक्टरन वज़ीरा जूं रगूं कटे छॾियुनि। गफ़लत कंदड़ अमले ऐं इंतज़ामिया खिलाफ़ केस दाख़िल कयो वञे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त अमरकोट जे निजी अस्पताल में वहम लाइ आंदल औरत ऑपरेशन बाद फोत वारसन जो लाश रखी धरणो ॻोठ टालो मालो जे रवासण वज़ीरा जूणेजो खे निजी अस्पताल में ऑपरेशन बाद गणती जोगी थी वई है। हैदराबाद मुंतकिल कंदे औरत रस्ते में फोत वारसन पारां लाश अल्लाह वाला चौक ते रखी धरणो हयो वियो। ऑपरेशन दौरान डॉक्टरन वज़ीरा जूं रगूं कटे छॾियुनि। गफ़लत कंदड़ अमले ऐं इंतज़ामिया खिलाफ़ केस दाख़िल कयो वञे।